ख़बर वाक़े ॾींदासीं। सिंध हुकूमत पारां तालीमी बोर्ड्स जे मुशावरत खां सवाइ इम्तिहाननि खे आउटसोर्स करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। ख़बर वाक़े ॾियो पिया वक़्त ऐं माली वसीलनि जी खोट सबबि इहो मुमकिन नाहे। चेयरमैन जो चवणु आहे। चेयरमैन वधीक चयो त बोर्ड सख़्त माली खसारे जो शिकार आहे, आउटसोर्स नथा करे सघूं। सिंध हुकूमत पारां चेयरमैन्स खे मुहिम ख़त मिली वियो आहे। ख़त में इम्तिहाननि ऐं नतीजनि जी तयारीअ लाइ सिस्टम खे आउटसोर्स करण जो चयो वियो आहे। सिंध IBCC जे इजलास में समूरा चेयरमैन्स एक्शन प्लान तैयार कंदा। इम्तिहाननि ऐं नतीजनि जी तयारी खे आउटसोर्स करणु मुमकिन नाहे। चेयरमैन जो चवणु आहे। अवां खे ॿुधायूं पिया सिंध हुकूमत पारां तालीमी बोर्ड जे मुशावरत खां सवाइ इम्तिहाननि खे आउटसोर्स करण जो फ़ैसिलो कयो वियो। ख़बर वाक़े ॾियो पिया वक़्त ऐं माली वसीलनि जी खोट सबबि इहो मुमकिन नाहे। चेयरमैन ॼाणायो आहे। चेयरमैन जो चवणु आहे त बोर्ड सख़्त माली खसारे जो शिकार आहे, आउटसोर्स नथा करे सघनि। सिंध हुकूमत पारां चेयरमैन्स खे मुहिम ख़त मिली वियो आहे। ख़त में इम्तिहाननि ऐं नतीजनि जी तयारी लाइ सिस्टम खे आउटसोर्स करण जो चयो वियो आहे। सिंध IBCC जे इजलास में समूरा चेयरमैन्स एक्शन प्लान्स तैयार कंदा। इम्तिहाननि ऐं नतीजनि जी तयारीअ खे आउटसोर्स करणु मुमकिन आहे। चेयरमैन पारां ॼाणायो वियो। बोर्ड चेयरमैन्स जो चवणु आहे त लेटर जारी करण खां अॻु बोर्ड जे चेयरमैननि सां मुशावरत न कई वई आहे। सिंध हुकूमत पारां तालीमी बोर्ड जी मुशावरत खां सवाइ इम्तिहाननि खे आउटसोर्स करण जो फ़ैसिलो कयो वियो। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ रिपोर्टर अल्ताफ़ चन्ना। जी अल्ताफ़, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु सभा सिंध जे जेके तमामु तालीमी बोर्ड जे अंदरि इम्तिहानी नतीजनि में फेरफार जे हवाले सां तालीम खाते खे शिकायतूं मिलियूं, जंहिं बाद सिंध हुकूमत पारां तालीमी बोर्ड जे मुशावरत खां पोइ इम्तिहाननि खे आउटसोर्स करण जो फ़ैसिलो करे समूरनि सिंध जे तालीमी बोर्ड्स खे ख़त लिखी छॾियो आहे। उन हवाले सां तालीमी बोर्ड जे चेयरमैननि जो चवणु आहे त हिन वक़्तु बोर्ड जेका आहे उहा माली वसीलनि जी खोट सबबु इहो मुमकिन ई नाहे त बोर्ड पहिरियां ई सख़्त माली खसारे जो शिकार आहे, आउटसोर्स जेको आहे उहो नथा करे सघूं। चेयरमैन जेके आहिनि बोर्ड जा उन्हनि जो वधीक चवणु आहे त इम्तिहाननि जे नतीजनि में तयारियुनि खे आउटसोर्स करण में हिन वक़्तु मुमकिन नाहे। लेटर जारी करण खां अॻु बोर्ड जे चेयरमैननि सां मुशावरत जेका आहे उहा न कई वई आहे, पर जेको हिन सिंध हुकूमत फ़ैसिलो कयो आहे त उहो उन्हनि खे थर्ड पार्टी जेका आहे उन खां जेके इम्तिहान आहिनि ऐं उन्हनि जो जेको नतीजो आहे उहो थर्ड पार्टी ज़रिए करायो वञे। जी अल्ताफ़ चन्ना, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।